अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। चूँकि रात काफ़ी हो चुकी है, रात काफ़ी थी चुकी आहे, सुबुह सादिक थियण वारो आहे ऐं हिन में बग़ैर के तमहीदी कलिमात जे आऊं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। तवाज़े ज़ियादह कुनद जाहरा कि अज़ महर परतो बुअद माहरा। इंसान जी जेका निवड़त आहे उहा इंसान जी खे वधाईंदी आहे, मर्तबे खे, मान खे, शान खे। तवाज़े ज़ियादह कुनद जाहरा कि अज़ महर परतो बुअद माहरा। जीअं चंड सिज खां रोशनी वठंदो आहे। ऐं मुख़्तसर ॻाल्हायां थो त गौर कजो इन ॻाल्हि ते, अव्हांजो फ़ाइदो आहे। ख़ासि तवजो सां ॿुधो, घणो वक़्तु आउं कोन थो वठां, 2-3 मिंट में ई कंदुसि। जीअं निवड़त कंदो ओतिरो अलाह अव्हांखे वधाईंदो। जीअं चंड निवड़त कंदो आहे सिज जे अॻियां, पोइ पहिरीं तारीख़ जो चंड हूंदो आहे, हल्को सिज जे पुठियां हलंदो, पोइ सिज हुनखे पंहिंजो फैज़ पियो ॾींदो हुनखे, पियो 2 तारीख़ ते, 3 ते, 4 ते, 5 ते, पोइ नेठि वञी 14 तारीख़ ते, 12 तारीख़ ते उहो माह तमाम या माह कामिल थींदो आहे ऐं 6 ॾींहं उहो माह तमाम हूंदो आहे, मुकमिल हूंदो आहे। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते घटिजी वेंदो हलियो आहे। 28, 29 तारीख़ अव्हांखे ख़बर बि कोन पवंदी त चंड नाले का शइ हिते मौजूदु हुई। हाणे असल में फरमाए थो साइदी रहमतुल्लाह अलैह, तवाज़े ज़ियादह कुनद जाहरा। अवी जेको तवाज़े कंदा, निवड़त कंदा, नियाज़ कंदा, जीअं चंड करे थो सिज जे अॻियां त अव्हांखे रोशनी मिलंदी, अव्हांजो मर्तबो ऐं मान मथे थींदो। पोइ वरी जॾहिं सिज हुनखे त ॾिए थो रोशनी, पोइ जॾहिं हू माह कामिल थिए थो, मुकमिल थिए थो चंड 14 जो, साल में 84 चंड थींदा आहिनि सॼा। पोइ जब चंड मुकमिल थो थिए त उन महिल पोइ वरी सिज चवे थो हाणे मूं तोखे फ़ारिग़ कयो, तोखे मूं सनद ॾिनी, तोखे मूं दस्तार ॾिनी, तोखे मूं जुबो ॾिनो, हाणे तूं फ़ारिग़ आहीं, हाणे तूं वञी पंहिंजो फैज़ ॾे माण्हुनि खे। चओ त साईं तो मूंखे ॾिनो, ठीकु आहे, तो मूंखे ॾिनो, तुंहिंजी वॾी महिरबानी, पर इहो ज़रूरी कोन्हे को त आउं वरी बि तुंहिंजे पुठियां पियो हलां। पोइ हुनखे सिज वरी चवंदो आहे, ॾिस तोखे मूं ॾिनो आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते सिज वरी हुनखां हुजे मग़रूरी कंदो, चए ॾींहं जो जेकर बादशाह तूं आहीं त राति जो बादशाह आउं आहियां, तो ते केरु मरे कोन थो, मुंहिंजे लाइ चकर उॾामी मरी वेंदो हलियो आहे। ऐं तूं जेको चंड जे मूंखे बि जेके उलमा ऐं जेके अहिड़ी शौरा जेके आहिनि से मूंखे पंहिंजो कोट कंदा ऐं मुंहिंजी ॻाल्हियूं बि कंदा माण्हुनि खां 14 जे चंड जूं। सो मतिलबु ॻाल्हि करण जो इहो आहे त चंड चवे थो सादी त चंड जीअं करे थो सिज जे पुठियां थो हले, पोइ वरी चंड अचे ग़ुरूर में पवे थो। पोइ जॾहिं चंड ग़ुरूर में पवे थो त आहिस्ते 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 पोइ तारीख़ 15, 16, 17, 18, 19, 20, 28, 29 तारीख़ ते अव्हांखे ख़बर बि कोन हूंदी चंड हिते हो या कोन हो, थींदो कोन्हे को, माण्हू खे यादि बि कोन हूंदो आहे। यादि रखो, हीअ अव्हांजो आगोश मादर आहे। जीअं मां अव्हांखे 9 महीना पेट में रखियो त हिन तव्हांखे 8 साल 12 साल पंहिंजे आगोश में तव्हांखे जाइ ॾिनी आहे। यादि रखो, जेकॾहिं चाहियो था तव्हांजी अवाम उन्नास में इज़त हुजे, जेकॾहिं चाहियो था तव्हांजी अलाह जे हबीब वटि, अलाह वटि इज़त हुजे, त हिन ख़ानकाह सां, हिन दरगाह सां, असातिज़ा सां, हिन ते चपे चपे सां तव्हां मोहबत करियो ऐं पंहिंजो ताल्लुक़ हिन सां मज़ीद करियो, ताल्लुक़ात खे अञा वधीक मज़बूत करियो त अलाह तबारक ताला तव्हांखे अञा वधीक तरक़ियूं अता फ़रमाईंदो। वरी ॿिए के टाइम ते इंशा ताला वरी पोइ मुख़्तसर न, पोइ तवील तरीन ख़िताब हूंदो। फ़िलहाल इहो तव्हांखे अर्ज़ु कयां कि उतर जाए तेरे दिल में मेरी बात। रहमान रहीम।